बिरयासिटी फुल शहर भरिसां ॻोठ मंज़ूर लाशारी जे समय ॻोठाणनि जो बाअसरनि ऐं पुलिस जी ज़्यादतियुनि ज़ुल्मनि ॾाढ ख़िलाफ़ ॻोठाणनि हुसैन बख्श लाशारी, ज़ामिन अली लाशारी, अली मोहम्मद, अमजद अली, हक नवाज़ लाशारी, मसमात रुबीना लाशारी, मसमात ज़ुबैदा लाशारी, मसमात अमीना लाशारी जी अॻुवाणीअ में औरतुनि मासूम ॿारनि सां गॾु निकिरणु उस में सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया ॾाढो ॿुधाईंदे ॿुधायो त असां 40 सालनि खां वठी ज़मींदार अदील सहतो जी ज़मीन ते हारपो करे बच्चनि जो पेट गुज़र कंदा आहियूं। जो हींअर असांजो ज़मींदार जा मुख़ालिफ़ बाअसर फरमान सहतो सईद ख़ान लाशारी, ख़ादिम लाशारी, रियाज़ लाशारी, नूर मोहम्मद खोखर, रहमतुल्लाह खोखर वारा असां मिसकिन ॻोठाणनि खे ज़मीन तां लॾाइण लाइ ज़मीन तां नाजाइज़ कब्ज़ो करणु चाहिनि था। जॾहिं त फुल पुलिस जे वॾे मुंशी लखें रुपया रिश्वत वठी असां पुरियतनि मथां 3 जुड़तू केस दाख़िल करे चादरई चौदीवारी जो तक़दुस पिणु पामाइल करे घर अंदरि दाख़िल थी असांजे मर्दनि खे गिरफ़्तार करे चवे थो पियो त तव्हां लॾे वञो ऐं ज़मीनूं ख़ाली करे न त तव्हांखे कूड़नि मुक़ाबिलो ज़रिए माराए छॾींदो। जंहिं ताज़ो ई काल्ह पिणु कूड़ो केस दाख़िल कराए असांजे ॻोठाणनि खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे, जंहिंखे हिन महिल ताईं ज़ाहिर नथो कयो वञे। असांखे ख़दशो आहे त किथे फुल पुलिस जड़तू मुक़ाबिलो करे खेसि मारे न छॾे। हिननि IG सिंध समेत सेशन जज नौशर फरोज़, SSP नौशर फरोज़ समेत आला इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कई आहे त बाअसर ज़मींदार फुल पुलिस जे ज़ुल्मनि खां बचाए तहफ़्फ़ुज़ इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मोहम्मद सूमर कीरियो, इबरत न्यूज़, बिरयासिटी।